मंसूर खान ख़ैर त आहे न? दिलवार खान, मां जेको कुझु ॾिसी आयो आहियां उन मां लॻे थो त ख़ैर कोन्हे। इहो त ॿुधाए तव्हां छा ॾिसी आया आहियो? हिकु वॾो तूफ़ान जंहिंमें बारूद जी भड़कंदड़ बाहि ॾिसी आयो आहियां। मंसूर खान छा तो इन मां अंदाज़ो लगायो आहे? सौट चाकर खान अकबर खान जी क़ैद मां निकिरी वियो आहे? हा दिलवार खान, मूंखे ईअं ई लॻे थो। कल्ह जेको हादसो थियो अकबर खान जी ॻोठ में, इन सां त अञा बि अकबर खान सख़्तु थी वियो हूंदो। पोइ सम्झ में कोन थो अचे एॾी लापरवाही कीअं थी हूंदी जो सौट उन्हनि जी क़ैद मां निकिरी वियो। मां त सम्झां थो त उन्हनि सां ॿियो को मसइलो हूंदो। दिलवार खान वरी बि सोचिजो, जेकॾहिं मसइलो चाकर खान सां आहे त असांखे उन जी मदद जे लाइ पहुचणो पवंदो। सौट जी मदद लाइ त असां ज़रूरु निकिरंदासीं। पहिरियां असांखे पक थियण ॾे मंसूर खान। असां जल्दबाज़ी में अची हथियार खणी हली कचे में लहूं, उते हली असांखे ख़बर पए त अकबर खान सां ॿियो को मसइलो आहे, पोइ त हिक ॿिए मथां गोली हलाइण में देरि न लॻंदी। दिलवार खान, जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त सोराब पैसनि जी लालच में अची चाकर खान खे आज़ादु करायो हूंदो ऐं उन ई हुन जी मदद कई हूंदी। पोइ त सोराब खे फ़ोन करे असांखे पक करणु घुरिजे। सोराब खे बि नंबर हिन वक़्तु ई बंदि करणो हो। अकबर खान सोराब सां हिन वक़्तु गॾु हूंदो ऐं उहो नंबर खोलण जी ज़रूरत कॾहिं बि न कंदो। मंसूर खान, पोइ सलाह ॾे कीअं करियूं? हमरा वठी हली कचे में लहूं या सौट जी पक थियण ताईं पाण हिते इंतज़ारु करियूं? दिलवार खान, आसमान मां ख़बर उॾरी असां वटि कोन पहुचंदी, न ई वरी असांखे मलाइक अची हिते ॿुधाईंदा त छा थियो छा न थियो। जेकॾहिं पक करणी आहे न त वरी बि असांखे को भरोसेमंद माण्हू हितां मोकिलणो पवंदो। हा मंसूर खान, इहा सलाह बहितर आहे। दिलवार खान, कंहिंखे था चओ ऐं इहा फ़ोन केॾे था कयो? सुकू खे त फ़ोन करे हिते घुरायांसि। सिकू किथे आहीं? तूं सभु कमु छॾे जल्दी अची ओताक ते पुॼी। जेतिरो जल्दी थी सघे थो तूं ओताक ते अच, जल्दी अच। सिको ई परफेक्ट माण्हू आहे दिलावर खान, जांच करे वठो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।